नाज़रीन, जाती लॻे यूनियन काउंसिल शाहकपूर में 5 ॾींहंनि खां बरसाति पवण ऐं शाहकपूर सिम नाले खे हंधा हंधा गारा लॻण सबबि केतिरा ई ॻोठ पाणीअ जे घेरे में अची विया आहिनि। ॻोठ लालू रिंद, ॻोठ मामन ठाराणी, ॻोठ तालुक ठाराणी, सावण ठाराणी ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में पाणी तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त ॻोठनि में चमड़ी ऐं डायरिया जी बीमारियुनि पिणु जनमु वरितो आहे ऐं सिम नालनि खे गारा पवण सबबि हज़ारे एकड़नि ते सारियुनि जे फसल खे कापारी धकु रसियो आहे। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कल्याण न्यूज़ जाती जो रिपोर्टर ख़ालिद जत। जी ख़ालिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल नाज़रीन, वक्त मौजूद आया यूसी शाहकपूर में जो सिम नालो शाहकपूर है वो हंधा हंधा जो गारा लगा आहिनि, जेकी लालू रिंद ऐं जेकी ठाराणी ऐं जेकी मुख़्तलिफ़ ॻोठ उहे ॿुधी ऐं जेको पाणी जे लपेट में अचनि, केतिरा ई घर जेकी किरी पट पइजी विया आहिनि ऐं जेके हिते जे जेको माण्हू आहिनि उन्हनि खे वॾी मुश्किलात पेश अची रही आहे ऐं जेकी हिते जे बीमारी जनम वठी आहे ऐं जेके तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कारो गुंगड़ो जेकी पाणी न खणण सबबि जेकी सिम नाला आहिनि उहे हंधा हंधा जेकी गारा पइजी विया आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठ जेकी आहिनि पाणी जी लिपेट में आहिनि ऐं हिते जे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी सारियल जो फसल आहे हज़ारे एकड़नि में उहो तबाह थी चुको आहे ऐं जेके हिते जा रवासी आहिनि उन्हनि पिणु इहो अपील कई आहे त ख़ुदारा असांजी वार कई वञे। ख़ालिद, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ अवां जी महिरबानी।